बेसिकली हाणे IMF सभु ज़ाहिरी तरह अॼु वरी वज़ीर आज़म साहिबु ख़ातिरी कराई त असां IMF जी समूरा शर्त मञी छॾिया आहिनि, तंहिंजे करे असांजा हथ पेर ॿधल आहिनि, तंहिंजे करे पर पोइ बि ख़ुशहाली अची वेंदी। हाणे आख़िरी ॻाल्हि हुई मिड़ई माण्हुनि खे ख़ुशि कर, जॾहिं हुकूमत जा हथ पेर ॿधल आहिनि त माना पोइ हू सभु महांगाई जा कड़का अची थींदा न। यस जेको हींअर ₹3.5 बिजली त सॼे मुल्क में वधायूं, जेको वधाईंदा, पर ₹4.5 वरी कराची में वधाए छॾींदा के इलेक्ट्रिक। हाणे कराची जेको आहे मुल्क जो फिनेंशियल हब आहे माशी सरगर्मियुनि जो। हाणे ₹4.5 अगरि यूनिट वधे पियो, जी हा, कुवत ख़रीद माण्हुनि खे आहे कोन, गैस महांगी, बिजली, त प्रोडक्शन किथां थींदी? ऐं थींदी बि महांगी थींदी, अगरि थींदी त अञा महांगी थींदी। जी हा, छा कयूं? अजीब हिकिड़ी मुश्किल सूरत हाल आहे, ख़ौफ़नाक सूरत हाल आहे, मुश्किल नंढो लफ़्ज़ आहे। IMF सां हाणे चवनि था डार साहिबु तव्हां वञा पियो 10 ॾींहं खनि साईं रहंदा अमेरिका में, अवल त ॻाल्हियूं अगरि तइ थियल आहिनि अलाए छा त 10 ॾींहंनि लाइ छा घुमणु वञो था छा? माना हू वांदा आहिनि या तव्हां वांदा आहियो? ॻाल्हि इहा आहे त ही छो वञी 10 ॾींहं तव्हां रहंदो? अगरि तव्हांखे चाइना ते शायदि को ख़ातिरी कराई आहे, ॿिया मुल्क अगरि लिखत में ख़ातिरी, हू चवनि था IMF वारा लिखत में ख़ातिरी खणी, अगरि त इहे ई ॻाल्हियूं आहिनि त भला हिकिड़े पासे दोस्त मुल्कनि खे बि पुछी वठो, ॾियण त ॾियनि, न ॾियणो अथनि त ॻाल्हि कनि। ऐं अगरि हिन खां सवाइ को लिकल फरमाइशूं आहिनि IMF जी त उहो बि चिठियूं कयो। जी हा, अवाम खे ॿुधाए छॾियो। माना को रस्तो त कढी ॾियो न। ही हुकूमत सियासी रस्तो कढी सघे थी, न ही हुकूमत माशी मसइलनि जो मां को दग कढी असांखे ॾिए पई। आख़िर हुकूमत करे छा थी? सॉरी, ज़रूरु तमामु घणा कमु कंदी हूंदी, पर न सियासी रस्तो निकिरे थो। जी हा, जेको हींअर असांजे साम्हूं ॿ बंदि बीहजी विया आहिनि। जी हा, हिकिड़ो जेको सियासी डेडलॉक आहे ऐं हुनजे करे जेका अदम इस्तेहकाम आहे उहो हिकिड़ो बंदि बीठल आहे। ॿिए पासे असां वटि माशी बंदि बीठल आहे। त किथां ॿिन्ही मां को रस्तो हुकूमत कढी नथी ॾिए, छाकाणि सरकार जी ज़िम्मेवारी आहे न रस्तो कढी ॾियण ते। को परे परे खां को रोशनी, बसि तव्हां ते जुमिला आहिनि, बस जल्द आवाम को रिलीफ मिल जाए। कैसे मिल जाएगा? मुफ़्त आटा बांटोगे बस इससे मिल जाएगा। उहो बि क्या था, उहो माण्हू मरनि था, छा थो थिए? मुफ़्त अटे सां हाणे हिकिड़ी थेली सां केतिरा ॾींहं माण्हू मानी खाई वठंदो? हिकिड़ी तकलीफ़ था सूरत।